बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाहुद्दीन नवानी सीरिया ऑफ सिंधी थॉट्स बेसिक मैथ्स जे क्लासिस मंझां अॼु असांजो टॉपिक आहे अणपूर, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे फ्रैक्शन। मां अगरि फ्रैक्शन जे लाइ इहो चवां त ग़लति न हूंदो त फ्रैक्शन इज़ मदर ऑफ ऑल टॉपिक्स ऑफ मैथमेटिक्स। त मैथमेटिक्स जे सभिनी टॉपिक्स में फ्रैक्शन सुठी तरह इन्वॉल्व आहे। अगरि फ्रैक्शन इन्वॉल्व न हूंदो आहे त फ्रैक्शन जो कॉन्सेप्ट ज़रूरु उते इन्वॉल्व हूंदो आहे। सो असां कोशिशि कंदासीं त अॼु असां अणपूर सिखूं ऐं अणपूर जो मतिलबु, अणपूर जो मक़सदु ऐं अणपूर जो इस्तेमालु असां अॼु जे हिन लेक्चर में असीं कवर कंदासीं। सो लेट्स स्टार्ट अवर क्लास। फर्स्ट ऑफ ऑल, अणपूर याने इंग्लिश में हिनखे फ्रैक्शन था चवनि। अगरि असां हिन जी माना खे ॾिसूं त डेफिनेटली इन जी माना मां ई इहो क्लियर आहे त फ्रैक्शन अणपूर, अणपूरो जेको पूरो न हुजे। उनजो सिंपल हिकिड़ो मिसाल मां अगरि तव्हांखे ॾियां, वॉल क्लॉक या कोई बि क्लॉक हुजे या घड़ी हुजे। तव्हां ॾिठो हूंदो त हिकु त कॾहिं असां वटि कोई बि मतिलबु अंगु फिक्स हूंदो आहे। फ़र्ज़ु कयो 12 थिया आहिनि। हाणे 12 खां जॾहिं अॻिते सुई वेंदी त हाणे असां छा चवंदासीं, 12 लॻी 5 मिंट थिया आहिनि। हाणे याने 12 पूरा न आहिनि थिया, 12:15 थिया आहिनि, 12:30 थिया आहिनि। हाणे छा इहो पूरो अंगु आहे? बिल्कुलु बि न। याने हिकु 12 थिया आहिनि ऐं ॿियो हुनजो 1 कलाक जो अधु थियो आहे। याने इते असांखे हिकिड़े फ्रैक्शन जी नीड पवंदी त असांखे को फ्रैक्शन अंग हुजे जंहिंसां असां 12.5 खे रिप्रेज़ेंट कयूं। सो अहिड़े तरीक़े सां काफ़ी जॻहियुनि ते तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। अनकाउंटेबल एग्ज़ाम्पल्स आहिनि फ्रैक्शन जा जेके असां ॾेई सघूं था। ज़मीननि जी माप हुजे, कपिड़नि जी माप हुजे, या इवन तव्हां काई शइ ठाराहियो था उन में ज़रूरु फ्रैक्शन इन्वॉल्व हूंदो आहे। छो त जॾहिं बि अंग पूरे खां ॻाल्हि चढ़ंदी या पूरे खां ॻाल्हि खुटंदी असांखे उते फ्रैक्शन जी नीड पवंदी। सो हुनजो वॉल क्लॉक मूं हिकिड़ो नंढड़ो सिंपल एग्ज़ाम्पल तव्हां जॻह रखियो। सो सभ खां पहिरियां त अणपूर में अंगु असां अपान में लिखंदा आहियूं ऐं अपान जे मथां बि हिकिड़ो अंगु ॾींदा आहियूं, हेठां बि हिकिड़ो अंगु ॾींदा आहियूं। हाणे अगरि असां हिननि खे ॾिसूं त हिन अंग जो मतिलबु छा हूंदो आहे या हिन अंग खे छा चवंदा आहिनि। सिंधीअ में हिनखे अंश बि चइबो आहे ऐं इंग्लिश में हिनखे न्यूमिरेटर चइबो आहे। मथियों अंगु आहे, मथे अंग खे अंश, इंग्लिश में न्यूमिरेटर। हेठे अंग खे सिंधीअ में छेद चइबो आहे ऐं इंग्लिश में हिनखे डेनोमिनेटर चइबो आहे। ऐं असां हिनखे अपान या सिंधीअ में भाङे बि चवंदा आहियूं। अच्छा, हाणे 2/5 या 2/5, या असां हिनखे अगरि इंग्लिश में पढ़ूं त इंग्लिश में हिनखे पढ़ंदासीं 2/5। इंग्लिश में हिनखे 2/5 पढ़ंदासीं, सिंधीअ में 2/5 ऐं हुन खां पोइ असां हिनखे 2/5 बि चई सघूं था। सो अॻिते अगरि असां हिन में वधूं त हिन में असांखे हिकिड़ियूं फिगर्स बि मिलंदियूं आहिनि, जेके तस्वीरूं असां जेके फ्रैक्शन जूं चऊं। लास्ट टाइम JST PST जी टेस्ट में बि उहे आयो हुयो हुनजो MCQs हिकिड़ो। सो लेट्स स्टार्ट। त असां अगरि फ़र्ज़ु कयो हिकु फिगर ठाहियूं था। हाणे असां इहे फिगर ठाहीसीं त फिगर जे अंदरि जेको कलर्ड पार्ट हूंदो अपान ॾींदासीं, जेको कलर्ड पार्ट आहे उनखे मथां वांगुरु रखंदासीं हुनजो, ऐं जेको टोटल नंबर आहे हुनजो हेठां वांगुरु रखंदासीं। सो हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त जेको टोटल नंबर हुजे उनखे असीं हेठां लिखंदासीं। याने हे 4 आहिनि, 4 बॉक्सिस आहिनि त असां 4 हेठां लिखियासीं। जेको कलर्ड पार्ट आहे याने जेको असां हिनखे ब्लू पेन सां कुझु शेड्स ॾिना आहिनि या हिनखे असां कलर कंदासीं त जेको कलर्ड पार्ट आहे असां हुनजो अंगु मथां लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां हिनखे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। उनजा ॿिया बि इलाही एग्ज़ाम्पल्स आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां अगरि असांखे हिकिड़ो फिगर मिले थी त असां उनजो नंबर हिन तरीक़े सां ठाहींदासीं ऐं असांखे अगरि को नंबर मिले थो त उनजी फिगर बि अहिड़े ई तरीक़े सां ठाहींदासीं। फ़र्ज़ु कयो 2/5 असांखे मिले थो त हाणे इन जी डेफिनेटली फिगर कीअं ठाहींदासीं असां हेठों ॾिसंदासीं त टोटल नंबर केतिरो आहे 5 आहे। त असां हिकु अहिड़ी फिगर ठाहींदासीं जंहिंमें बॉक्सिस टोटल केतिरा हुजनि
5 हुजनि, 1 2 3 4 5, यानी हाणे असां टोटल 5 बॉक्सिस ठाहिया आहिनि ऐं उन खां पोइ असां ॾिसंदासीं त अपान जे मथां जेको अंगु आहे यानी हिन भाङे जे मथां जेको अंगु आहे उहो ॿहे त असां ॿिनि खे कलर कंदासीं। यानी हाणे असां फिगर मां नंबर ऐं नंबर मां फिगर कढणु सिखीसीं। अहिड़े तरीक़े सां असां अॼु अणपूर जो हिकिड़ो इहो तारफ़ हुयो। असां उन खां पोइ हलूं था त हिकु हूंदो आहे लाइक फ्रैक्शन, हिकिड़ो हूंदो आहे अनलाइक फ्रैक्शन। हाणे असां अगरि मिसाल वठूं त लाइक फ्रैक्शन छाखे चइबो आहे, उनजी मां हिकु नंढी तस्वीर थो ठाहियां तव्हांजे अॻियां। हिन जी असां कीअं फ्रैक्शन रखंदासीं, डेफिनेटली 4 बॉक्सिस आहिनि त 4 अंगु लिखंदासीं, 2 इन में फिल्ड आहिनि, ॿिनि खे कलर आयल आहे त असां हिनखे 2 मथां लिखंदासीं। अहिड़े ई तरीक़े सां हिन में अचूं त हिन में बि असांजो जेको आहे सो 4 टोटल नंबर आहे ऐं मथां जेको आहे सो 1 कलर्ड आहे। हाणे जॾहिं हीअ कंडीशन असांजे साम्हूं अचे थी, ॾिठोसीं त हेठां 4 आहे, हिन खे बि हेठां 4 आहे, यानी हिन में बि 4 बॉक्सिस आहिनि, हिन में बि 4 बॉक्सिस आहिनि, हिन में 2 फिल्ड आहिनि, हिकु फिल्ड आहे। सो अहिड़े तरीक़े सां जॾहिं छेद साॻा हुजनि, डेनोमिनेटर्स कंहिं बि फ्रैक्शन जा साॻा हुजनि, असां उनखे लाइक फ्रैक्शन कोठींदा आहियूं। हाणे असां हिनखे छा चवंदासीं, लाइक फ्रैक्शन चवंदासीं, जंहिंजा डेनोमिनेटर्स सेम हुजनि। अहिड़े ई तरीक़े सां अगरि कंहिं नंबर जा डेनोमिनेटर्स डिफरेंट हूंदा, असां उनखे अनलाइक फ्रैक्शन चवंदासीं। सो डियर स्टूडेंट्स, असांखे इहो ज़हन में रखणु खपे त हीअ हिकु साइकिल आहे जेका अॼु जो लेक्चर नेक्स्ट क्लास सां जुड़ंदो। सो तव्हां यकीनन हिनखे तवजह सां ॿुधंदव। सो असां चऊं था अनलाइक फ्रैक्शन जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखूं त अनलाइक फ्रैक्शन कीअं थींदो। अगरि मूं हिते 5 खाना ठाहिया, हिन में 4 खाना ठाहिया, हिन में हिक खे कलर कयो, भले हिन खे बि हिक में कलर कयां, पर हाणे हिन में छा लिखंदासीं 1/5 ऐं हिन में छा लिखंदासीं 1/4। हाणे असां डेफिनेटली हिन खे चवंदासीं अनलाइक फ्रैक्शन। हे अनलाइक फ्रैक्शन आहे, हे असां हुनजो लाइक फ्रैक्शन खे लिखियोसीं। सो अहिड़े तरीक़े सां हिन लेक्चर में असीं फ्रैक्शन, उनजो मतिलबु, डेनोमिनेटर, न्यूमिरेटर्स, लाइक फ्रैक्शन ऐं नन लाइक फ्रैक्शन्स ते ॻाल्हायोसीं। ऐं यादि रखिजो त हिनखे 2/5 चइबो आहे। अगरि हिते असां वटि हुजे 3/6 त असां हिनखे चवंदासीं 3/6। सो कॾहिं कॾहिं असांखे लिखत में बि अंग मिलंदा आहिनि त हिननि खे नंबर्स में कन्वर्ट कयो। सो हिनखे बि असांखे ज़हन में रखिणो आहे।